जामशोर में बुनियादी मसला हल न थियण खिलाफ़ रहवासियुनि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। जामशोर में रहवासियुनि इंडस हाईवे ब्लॉक करे चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त टाउन जे वार्ड नंबर 10 में पाणी बीठल आहे। सिम नाले जो पाणी बि अवरटाप थी रहियो आहे, पर चूंडियल नुमाइंदा इंतज़ामिया करप्शन में पूरा आहिनि, जिन जी नाअहली सबबि रहवासी अज़ाब में आहिनि। जेके एहतिजाज में माण्हू आहिनि, ये सभु जामशोर जा रहवासी आहिनि, जिन जा इलाइक़ा ॿुॾा पिया आहिनि। इलाइक़नि में गोॾे खां मथे पाणी आहे। नियाणियूं, ॿार, बच्चा सभई जेके आहिनि, तव्हां जामशोर जो सभु इलाइक़ा घुमी ॾिसो, तव्हांखे ईअं लॻंदो ॼण तव्हां मंछूर ढंढ जे विच में बीठा आहियो। अहिड़ो हिननि असरु कयो आहे। पाणीअ जे नाले ते 15-15 लख 20-20 लख रुपए जा बिल ठाहिनि था सिर्फ़ु पेट्रोल जा। उहो जेको आहे हितां जो टाउन ऑफिसर, AC, DC सभु मिली था खाइनि ऐं मथे बंगलनि ताईं जेको आहे सो पंहिंजी मंथली पहुचाइनि पिया। असांजी गुज़ारिश आहे त जामशोर सां इंसाफ़ कयो, जामशोर खे ड्रेनेज सिस्टम जो ऐं जामशोर सां ई जेका वक़्त ब वक़्तु जेका ही जेको ज़ुल्म कयो थो वञे, किनो पाणी छॾियो थो वञे, सॼी सिंध जो जेको मथां खां छोड़ थियल पाणी उहो जामशोर में उहो बंदि आहे। अॻियां हुनजो को कमु कोन्हे। सेंडोज रोड हलंदड़ हुयो कमु, उहो बि बंदि करे छॾियो अथनि। असांजो फ़क़ति ऐं फ़क़ति मुतालबो एतिरो आहे त ही सभु कमु जेको आहे सो बहाल करे जामशोर जो गंदो पाणी कढो। बीमारियूं थियूं फैलिजनि, ॿार बच्चा सभु बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। असां ते रहम कयो, जामशोर ते रहम कयो। 2 महीना गुज़री विया आहिनि बरसाति खे। शहर ॿुॾो पियो आहे। हितां जा ॿार बच्चा, ॿुढा, औरतूं, मासूम ॿारड़ा केॾां जेको आहे सो स्कूल वञनि, किथे जेको आहे माण्हू निमाज़ पढ़णु वञनि। मस्जिद जे दरनि ते पाणी बीठल आहे, घरनि जे दरनि ते बीठल आहे। अञा ताईं हिन हिकिड़े नंढड़े शहर जामशोर में पाणी निकाल न करे सघिया आहिनि। असांजी इहा गुज़ारिश आहे अला अख़्तियारनि खे त जेको आहे त शहर जामशोर मां फौरी तौर ते पाणी निकाल कई वञे। इंतज़ामिया हेठां खां वठी नूरशाह कॉलोनी, हुसैन शाह कॉलोनी खां वठी हेॾे सैयदाबाद ताईं, पैरामेडिकल ताईं समूरा इलाइक़ा जेके आहिनि उन्हनि खे नज़रअंदाज करे छॾियो आहे। बरसाति जे पाणी में, बरसाति में गंदो पाणी टोटल जेको आहे इलाइक़नि खे ॿोड़े छॾियो आहे। घर, गलियूं, घटियूं बरसाति जे गंदे पाणी सां भरियल आहिनि। 1 महीनो पूरो कट लॻल हो कराची वाह खे। उतां जेको सो पाणी निकाल पे थियो, समूरो पाणी निकिरी वियो। मच्छर, बीमारियूं, गंदगी पीअण जे लाइ असांखे ट्रैक्टर को कोन थो अचे। त असां आला हुकाम खां इहा अपील था कयूं त ख़ुदारा असांजो गंदो पाणी इलाइक़नि मां कढाए। 4-4, 5-5 ॾींहं, 8-8 ॾींहं उते फोटो सेशन कया विया आहिनि, पर का बि मशीन न हलाई वई आहे। रुगो तेल हिननि ख़र्च कया ॾेखारिया आहिनि, बाक़ी का बि न हलाई वई आहे। गंदो पाणी जेको आयो आहे, बरसाति जो पाणी मथां नेउनि जो पाणी आयो सॼो असांजो सेवाणी माला, बलोच कॉलोनी, गरियाबाद, सेंडो सॼो ॿुॾो पियो आहे। जंहिंमें असांजा बचड़ा, असांजूं भेनरूं, असांजूं अमड़, नंढड़ा मासूम ॿारड़ा, मस्जिदूं, स्कूल, असांजा घर, घिटियूं सॼो गंदे पाणी में ॿुॾो पियो आहे। जंहिंजे करे असांजो ई मुतालबो आहे त फौरन पाणी कढी असांखे साफ़ु सुठो माहौल ॾिनो वञे। असां टैक्स था भरियूं, एज असां पाकिस्तान आहियूं, सिंध जा रहवासी आहियूं। असां नाल खे हुकूमत खे अर्ज़ु था कयूं महिरबानी गंदो पाणी निकालींदो वञे। जामशोर उहो ज़िलो आहे जेको हिकु दरिया जे कप ते आहे ऐं उन जी सूरत हाल इहा आहे त ड्रेनेज सिस्टम मुकमिल तौर ते नाकारा आहे ऐं उन जे लाइ ज़िम्मेवार जेके आहिनि हितां जा करप्ट ऑफिसर आहिनि। अॼु जो हीउ असांजो धरणो आहे त जेसीं ताईं की हिते इंतज़ामिया न ईंदी तेसिताईं असांजो धरणो जारी रहंदो। असीं चऊं था त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांखे पंहिंजो जेका हक़ु ॾियो, जेको असांजो जेका सिंधियुनि माण्हुनि जो बुनियादी हक़ु आहे।